दर्दन जो दरिया। खणी जो इन घर में मां साल गुजारिया या सदियों, यो पत्थर दिल मानो कदे भी मुझो कोन थींदो। मां खून बहा में आयल आहियां न, इन करे हू मूंखे खूनी तो समझे। मां तो वटि इन करे आयो आहियां त दुश्मनी जी बाह खे न भड़काए, छोरो ऐं छोरी मुंहिंजे हवाले कर त इन किसे खे इते ई खत्म कयूं। सुल्तान तोखे सम्झाइण मुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। तुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मथां नफ़रत जी ज़ंग चढ़ियल आहे, इन करे हर माण्हू खे तूं पंहिंजो दुश्मन थो सम्झे। तॾहिं त असांजी ॻाल्हि तुंहिंजी दिलि जी गहराई ताईं पहुचे ई नथी, त तूं हुन ते अमल कीअं कंदे? माण्हुनि जे मेणनि ऐं ताननि असांजे दिलि ऐं दिमाग़ खे पचाए कबाब बणाए छॾियो आहे। उन गोश्त जे पकल टुकड़े में न हमदर्दियूं, न हसरतूं, न उम्मीदूं आहिनि। जंहिं दिल धड़कन छॾे ॾिनो हुजे, उन दिल खे केतिरा ई कुर्ब जा किताब पढ़ायो। उन दिल मां आज़ारी जे बजाए बाह जा लावा निकिरंदा, ऐं उन बरंदड़ लावनि अॻियां जेको बि साम्हूं आयो सड़ी रख थी वेंदो। जो मूंखे एतिरो मजबूर न कयो जो मां गुनाहगारनि जी रत जे बजाए बेगुनाहनि जी रत जा दरिया वहाए छॾियां। चइबो त तूं काज़ी बणिजी वई, हैं? पंहिंजी अदालत तूं पाण ई हणंदे, गुनाहगार ऐं बेगुनाहनि जी ज़िंदगियुनि जा फ़ैसिला करे उन्हनि जी मौत ऐं हयात मथां मोहर तूं हणंदे। काज़ी न ई समझो, मज़लूम न ज़ालिमी समझो, बेडोई न डोही समझो, मक़तूल न कातिल समझो। इन करे हर हाल में मूंखे न मां इन्हनि में तव्हांजूं दलीलूं ॿुधंदुसि, न ई तव्हांजा इहे नसीहत भरिया फ़ैज़ ॿुधण लाइ मां तयार आहियां। बस मूंखे हा ऐं न में बनंदी घुर्जे। इहो छोरो ऐं छोरी मुंहिंजे हवाले कयो था या न? सुल्तान तो जरगे जो चयो हो, जरगे जो पोइ को ठाहे जरगो कानून में था नो जेको कोर्ट फ़ैसिलो ॾे। सुल्तान उहो ई असांजे लाइ जरगो आहे। मूंखे इहा ख़बर हुई अकबर खान त इहा लोमड़ वारी चाल तूं मूंसां ज़रूर खेॾंदे, छो त डांग जो डंकियल बंदूक जो थकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। शमू तो उन्हनि सां का सचित न आहे कई न? मां उन्हनि खे कुझु बि न आहे ॿुधायो। पोइ आलम खान असांजे पोयां छो बाहि ॿाहिरि ॾिनी आहे? सुल्तान जी ॾियो ख़बर, बादल जो बिलो करे त असुल असांजी जान आज़ाद थिए। हिकु तरफ़ पुलिस जा छापा था लॻनि, ॿिए तरफ़ वरी आलम वारा असांखे ॻोल्हींदा था वतन। बादल हथीको त आहे न, मतां ज़हर थी पए ऐं सुल्तान जा असां मयारी थी पऊं। उन खां तव्हां बेफ़िक्र रहो, ईअं सम्झो त बादल हिन जहान में ई कोन्हे। असां वञी अॼु ई सुल्तान सां मिलूं था, ॾिसूं त उहो कहिड़ो थो हुकुम ॾे। जेको बि हुकुम ॾे आगाह करे छॾिजो। बेफ़िक्र रहो, तव्हांखे ॿुधाए छॾींदासीं। ऐं हींअर निकिरण जी कयो, मतां कोई ॾिसी न वठे। मलूक मां पाण तो ॾांहुं पे आयुसि। छो घर में रेस वॾे घुरायो अथई? छो रेस छो घुरायो आहे मूंखे? इहा रेस वॾे खे ख़बर आहे। हा हा तूं हल हल मां अचां थो। अड़े रे तूं एतिरो ठाहु थी वियो आहे? रेस जो न्याप मिलियो थिए चए थो तूं हल त मां अचां थो। भला जे न हलां त पोइ छा कंदे? पोइ छा सका खड़पटको थी अॻियो दमदार फोटो हणंदो आहे सोटो, पोइ धक लॻे या न? तूं मलूक जी ॿी मल अञा ॾिठी कान्हे। हेॾिया त तोखे मल मां थो ॾेखारियां। मल खुदा कंहिं बि कमज़ोर मथां कॾहिं बि ताक़त जो मुज़ाहिरो न कजे। सचो आहे बाबा साईं, सचो आहे। गरीब तां कावड़ लहे कोन, ॾाढे जे मथां कावड़ चढ़े कोन। बाबल साईं कुर्ब में समझायो मांस, अचण खां इनकार कयई, तंहिंजे करे जुट कई अथमांस। हिकु हीणो ॿियो हठ खणी। बाबा साईं असां वाजा खादिम आहियूं, भला हुकुम कयो कीअं घुरायो अथव हिन नाचीज़ खे? मलूक बाबा मां चाहे थो त तूं सदोरीअ खे तलाक करे। तलाक? छो पियो छिरकी मलूक? ठीक है तुझी उम्र आ जो 20-25 साल जी छोकरी सां तुझो निकाह थियल हुजे? बाबा साईं निकाह थियल आहे,
हुआ मुझी ज़ाल है तहां जे करे निकाह टोड़ायो था ते ये सरासर नाइंसाफी आ साईं सरासर नाइंसाफी आ न करी वसा अजे छोकरी तुझे निकाह में रहे तो वो उन छोकरी से जुल्म मलूक तू पंहिंजी जिंदगी गुजारे चुको आई ऐं उन न्याणी जी पूरी जिंदगी पई आहे गुजारण लाइ इन करे उन वेचारी खे तू पंहिंजे निकाह में आज़ाद कर तो हू कंहिं ॿिए शख़्स सां वञी पंहिंजी जिंदगी गुजारे सवाल ही पैदा कोन तो थे तो मां सदोरी के तलाक ॾींदुसि पर साईं कुछ सोचने जो मौक़ो भी तो ॾियो न चालू चई सिर्फ 2 ॾींहंनि जी मोहलत हुजे 2 ॾींहंनि जी 3 ॾींहं ते 3 शायदि पाण सां गॾु वठो अचई समझी पियो न मुंहिंजी ॻाल्हि खे समझी हाणे मां वञा चल था अजब ॾाढ मुड़सी आहे ज़ाल मुंहिंजी ऐं फिक्र हिन खे अची लॻो आहे बाबा दे हाल हवाल तुआरो कम अञा गुलू कोन थियो आहे जा बची वे इन खां त मरी पवां हा त बहितर हो मरी त कोन थो सच पियो चई बस बकवास बंद कर ॼाए न निड़ी मथां लत अदा अबो होश में ना आहे रईस लाइ छा चयो अथसि रईस चए थो त ज़ाल खे तलाक ॾे इहे न असांजे चङनि मुड़सनि जा फैसला इहा जुठ जेको मठो करे त चङे ॾे दहां खणी वञे पर जे चङनि जा इहे कम हुजनि त पोइ केॾे दहां खणी वञे अदा हेॾे अच थोरो कम खे गुलू करणो आहे हलिया यार मखण बाबे के सलाह ॾियूं त रेस जो चवण न मञे छा अम्मा वापस अची वेंदी यार अम्मा त वापस कान ईंदी पर जेकॾहिं बाबे रेस जो चवण न मञो न त बंदूक हिकिड़ी ठोकींदसि ढस असांजी जान छुटी पवंदी बाबे जो कमु गुलू थी वेंदो पोइ दुकान पाण ॿिन्ही जे हवाले क्या खाईंदासीं कम खे गुलू कंदासीं बाबा असांजो चवण वठंदो अरे चवण वठे न वठे उनखे मुंझाइणो आहे ॻाल्हि खे सम्झ न अरे छोरा ॿियो ख़बर कहिड़ी सलाह ठाही अथव बाबा तुंहिंजे भले जो था सोचूं सच पियो चई तव्हां वाह तव्हां मुंहिंजे लाइ चङाई सोचींदव अरे जॾहिं तव्हां हिन घर में ॼावा हुआ त चङाई मोकिलाए वई पोइ डमर ई डमर उहो ई पिटको मथे में ओ बाबा हिन दफ़े तुंहिंजो भलो था सोचूं भलो अम्मा खे तलाक न ॾिजां कम न गुलू थिए अम्मा तुंहिंजे पीरीअ जो सहारो आहे जेकॾहिं तूं खट ते किरी पई त पोइ तुंहिंजी सार संभाल केरु लहंदो असां त उहे ई निभागा आहियूं न रन न रिली उहे ई तूं खट ते सुतो पियो पिटे पिटे असां जूं पारूं पटींदे तंहिं करे मां चवां थो त रेस जो चवण न वठजां अम्मा खे मोटाए अचिजां घर में जॾहिं न तूं मंडो टुंडो थींदे खट ते सुतो पियो तुंहिंजो कमु गुलू हूंदो त इहा अम्मा हूंदी जेका तुंहिंजी सार संभाल लहंदी छोरा तुंहिंजी सलाह त सही आहे पर तुंहिंजी नीयत में खलल आहे जादो ओ जादो हाँ वठ तू मुखा नाराज आई न हाय सुञाणा जेको तू मुते ठरी थी न मुके खबर आ इन मिठे भत में जहर जरी मिलाई आई हुंदी है आई जेकॾहिं तो ते जहर असर करे हा न त घणा ॾींहं अॻु तुंहिंजे अटे चांवर लूण मिर्च में जहर मिलाए तोखे पूरो करे छॾियां हा मुखे खबर आ तो घणा वस कया मुके पूरे करण जा पर याद रख आऊं बि तुंहिंजो खत्मो खाई उन खां पोइ मरंदो जदो या ॻाल्हि त मूंखे सम्झ में नथी अचे त तव्हां ॿई हिक ॿिए सां चप छो पिया कॾहिं बि हिक ॿिए सां ॿ लफ़्ज़ कुर्ब जा कोन थियूं ॻाल्हाइनि झाड़ा खाने इहो तू पंहिंजी न साड़ सड़ोली ज़ाल खां पुछ सॼो
सॼो ॾींहुं रुॻो मथे थी जहिड़ो जहिड़ो कंदी। हाँ हाँ आऊं तो साड़ सड़ोली आया बाकी पान के तो ॾिस असुल मसीह जो कख आयूं मूंखे ख़बर आहे तूं ये कॾहिं बि कान सुधरदी जेस ताईं आऊं इनजा बूथ न चलींदस न तेसी कान सुधरदी बी ताऊ तोखे ॾिसां थी कान बुड़ंदी जदी वनी तो ठले तारे मुझो मत पड़ो मैं चाहे खुदा जो वास्ते भाई मुड़ो मुड़ो होटल रुइता मां तुझे बूथ न पकड़ी हां भईदा यार है चा ए सुलम खुदा जो ए तो तू बदू फायरगा अरे जड़ा का पैर ट्राई ना हे रमी मुझे सुन मार पैसे घट थोड़ा है चल भाई ये तो बनता है के जेस ताई न तहां बिन्ही रन जा मथा कच्चा न कंदुस तेस ताई न मुड़दू हां बी हत रन तो माने जिला फट खड़ी आई बाहर किथों जी बाहर ये हाला गया है तंकु तुम कर हाथियों रनु मुड़ सब रनु दे किसे मारा सौ कणी कटदा पिटो कर वही बराबर घर थाड़े वही तबाही कर रनु तो तबाही करे छरिया असलम वारा बादल के वठी अञा न पहुता आहिनि अदा पंथ परे आहे रात जे पोएं पर निकिता था पर मिलिया मायारूं पिया ॾियनि त पोइ छा पिया चवनि इहो ई पिया चवनि त तव्हां असां खां ॾुखे वक़्तु न कढी विया आहियो मुंहिंजो त पूरो इरादो हुयो त सुल्तान वारनि जो साथ ॾियूं पर अलाए छो दाराणा रोके छॾियो चयईं त वॾो नुक़सानु थी उन्हनि जी दुश्मनीअ में असांजा बि पलव सड़ंदा हिन में को बि शक न आहे सुभाणे माण्हू अजायो पियो पछताए हिन खां सुठो आहे त साइड ते हुजे सुल्तान वारा नाराज़ थींदा राणा खां न नाराज़ दोज़ो छो नाराज़ थींदो जेतिरो क़दुरु वस में असांजे हुयो असां सुल्तान जी मदद कई बाक़ी जेकॾहिं चए थो त असां सुल्तान जी तरफ़ां खुले आम मैदान में लहूं त ईअं करण सां अदो अकबर असां खां नाराज़ थी वेंदो ऐं जेकॾहिं अदो अकबर नाराज़ थियो त उनखे मञाइण ॾाढी ॾुखी ॻाल्हि हूंदी बाक़ी सुल्तान जो असां सभु शिकायतूं दूर कंदासीं ऐं हुनजे मथे ते पिया हथ फेराईंदासीं ज़ाहिरी न सही पर लिक छिप में असांखे सुल्तान वारनि जी मदद करणु खपे न त असांखे सुल्तान वारा बुज़दिल सम्झंदा बाबा साईं गोराम सही पे चई ॾुखे वक़्त में असां सुल्तान खे आज़मायो आहे हू पोइते हटण वारनि मां न आहिनि पोइ असां पोइते छो हटूं मां पोइते हटण जी ॻाल्हि त नथो कयां दोस्तू हिन वक़्तु अदो अकबर खान पंहिंजे होश में न आहे ऐं मां हिन वक़्तु निर्वार थियणु नथो चाहियां असां त सुल्तान सां गॾु थी आलम खान जे साम्हूं ईंदासीं अकबर खान जे साम्हूं त न ईंदासीं हींअर आलम खान ते अकबर खान जी हंज में वेठल आहे हींअर जेकॾहिं आलम खान सां जहिड़ो कयोसीं त इहो जहिड़ो आलम खान सां न सिधो संवाद अकबर खान सां हूंदो ऐं जेकॾहिं ज़ाहिर थी असां हिन जहिड़े में आयासीं त इहा पक ॼाणो त हमेशह हमेशह जे लाइ अकबर जे साम्हूं असां पंहिंजी इज़त विञाए वेहंदासीं भाऊ पेट्रोल ॾिसी पेट्रोल ख़तम थी वियो अथसि कॾहिं कॾहिं बेवकूफ़ विकम जी ॻाल्हि करे विझंदा
गाल वाकई सही तो करे हुनमें पेट्रोल कोने। हाँ मां सचो आहियां न, आहे न कम गुलू। हाँ पर तू गाड़ी हलाए भी तो हद मां गाड़ी ईअं हलायां जीअं जहाज। ही वट 100 रुपया ऐं पेट्रोल विझराया, मां हली घर तो तुझो इंतजार कयां। 20 रुपया मूंखे बि ॾे न, चाहे बि पिया। अचे 20 रुपया पर जल्दी अच जाए, हींअर त मां वेठो तुझो इंतजार कयां। गाड़ी हलाए न ईंदा। हाँ हाँ को सफ़ा पाण जहिड़ो सम्झो अथई छा? काॾो पके ते थो वञा, पके ते चांहि पियण, कम खे गुलू करण। मूंखे बि खणी हल न। खणी हलंदोसि, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे यार। कहिड़ी? यार हिकिड़ो मसलो आहे, गाॾी धिके स्टार्ट आ, तूं धिको ॾिस स्टार्ट थे पोइ चढ़ी वे। इहा का वॾी ॻाल्हि आहे, होशियारी पकड़जां। अब्बा बाबा की मत धिकाओ, सामो 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 मुंहिंजो साथ नहीं तो कामो। मार भाई सपा का खट्टा गाड़ी काई दे स्टार्ट ही नथी थे। अरे रे पेट्रोल हुजे त स्टार्ट थे न। छा पेट्रोल विझाइणो हो, मूं सोचो त बंदि कीअं काहे वञा, को बेवकूफ़ मिले उन खां थिकाए अचां, कयां कम खे गुलू। तूं मूंखे मिली वे। हाणे ॿुध, साम्हूं होटल अथई, तूं ते वेही चांहि पी त मां पेट्रोल विझाए अचां। मां हिनखे बेवकूफ़ सम्झंदोसि, पर ही त मुंहिंजो पीउ निकितो। असलम वारा बादल खे वठी अञा न पहुता आहिनि, ॾाढी देरि करे छॾी अथनि। अदा पंधु परे आहे, राति जे पोएं पर निकिता हूंदा, टाइम त लॻंदो न। ईअं बि चढ़ी आयो आहे, मूंखे ख़ौफ़ आहे त किथे पकड़जी न पवनि। अदा ॿार थोड़ा ई आहिनि जो अहिड़नि पेचरनि था अचनि जितां पकड़जण जो ख़ौफ़ हुजे। ज़ाहिर आहे लिकंदा ईंदा, पाण बचाईंदा ईंदा, वक़्तु त लॻंदो न। गुलू नंबर त मिला, ख़बर पए त किथे पहुता आहिनि। जी वॾा, हुकुम कयो, किथे पहुता आहियो? सिज बुरी हो, इन जे करे साइड ते थी वियासीं वॾा। हींअर कोन निकिरी सघंदासीं, वरी राति निकिरणो पवंदो। केतिरे पन ते आहियो? जेकॾहिं राति निकिरंदव त पोइ हिते कॾहिं पहुचंदव? हाणे बि घणो परे न आहियो, 4 कलाकनि जो पंधु आहे। राति जो 12 बजे निकिरंदासीं, सुबुह जो 4-5 वॻे तव्हां वटि पहुची वेंदासीं। होशियारी सां अचिजो, इहो शिकार हर हाल में मूं वटि पहुचणु घुरिजे। मिठल ॾाढी देर कई आहे। मिठल लापरवाह न आहे दादा। मिठल अजायो पराई बाह मथां हथ सेकण जी कोशिश न कर, न त पंहिंजो दामन ई सड़ाए वेंदे। इहो तो जो वहम आहे सुल्तान, त मां तुंहिंजे आलम जे दुश्मनीअ जो फ़ाइदो पियो वठां। यकीन कयो, मां त हिन बाहि खे विसाइण जी कोशिश पियो कयां। मिठल असांजे आलम खान जे विच में एतिरी त दुश्मनी जी बाह भड़की चुकी आहे, जंहिंखे विसाइण तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। इन करे इज़त सां चवां थो त तूं असांजे विच मां निकिरी वञ, न त हर भरू निपूरजी वेंदे। सुल्तान, मिठल खे निपुण वारो अॼु ताईं को ॼाओ ई कोन्हे को। इहो तूं बख़ूबी ॼाणी थो त जंहिं बि मूंखे रहंड ॾिनी आहे, मां उनखे कुआड़ी वाए कढी आहे। मां चवां थो त अॻिते मुंहिंजी रस्ता रोक न कंदो कर। मिठल, मिठल न रोकियो पाण खे। एगती मेरे दिल पर दिए कर दे रहा हूँ पिया आओ भाई साहब।
चरण घुराई थी और दिशा से कावर सांस से छनीस हेडिया हेडिया हाँ हाँ तू तू हेडिया तो जानी पत्थरड़ा घणी बुझाते लड़ी लगी है मां तो के पत्थर थी आना की चक्कर ना ब चक्कर आया रही एक चक्कर भी ना बच्चे कर तो के पत्थर आया हां बारे मुतो बगा नानी तो बगा या बा तो बारे मुतो बगा छा है पीछे ते मलाखड़ो लगो पियो मुंह देखता सही ये तो आती रे से इश्क कया इसकी तो की इश्क अरे अबा तो बाहर चलाई अरे जायद तुनी किस्मत कदी तो लोग तो खड़ी जनो अज कोड़ो तो के कुटे जायद बड़ो दरी लो पर अज जायद जहर कड़ी छड़ियो चल तो कहूंगा अरे भागो किथों जो इश्क तो कर तव्हां अञा ताईं छोकिरे खे आज़ाद न आहियो कराए सघिया मथां वरी सुल्तान खे छॾे ॾिनो अथव सुभाणे जेकर इहो सुल्तान आलम खान जे भाउ खे मारे विझे त पोइ अहिड़ी रत जी रांदि छिड़ंदी जो अकबर खान असीं पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कयूं पिया ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छापा हया आहिनि पर किथां बि सुराग हथ नथो अचे जिन जा नाला एनसी में दाख़िल हुया उन्हनि सभिनी खे अव्हां गिरफ़्तार कयो आहे ॿुधायो जेको मुखो हुयो उनखे त गिरफ़्तार कयो अथसीं सुल्तान खे आज़ाद करण खां पहिरियां घटि में घटि मूंखां त पुछो आहे सुल्तान खे असीं राणा खान जी ज़मानत ते आज़ाद कयो आहे मां जॾहिं बि राणा खान खे फोन कंदुसि त हू सुल्तान खे हाज़िर कंदो राणा खान इहो राणा खान ख़ुदि त चाहे थो त हिन ॻोठ में दुश्मनी जी बाहि भड़कियल हुजे बतूरियूं हिकु न हुजनि जेसि ताईं फायरिंग जो आवाज़ नथो ॿुधे तेसि ताईं हुनखे निंड कोन थी अचे ऐं तव्हां हुन माण्हू जी ज़ुबान ते एतवार करे सुल्तान खे आज़ाद करे छॾियो आहे सूबेदार साहब जेसि ताईं तव्हां बादल खे आज़ाद नथा करायो न जिन मथां एनसी कटियल आहे उन सभिनी खे लाकअप कयो न त हिते थींदड़ खून रेज़ी खे तव्हां कॾहिं बंदि नथा करे सघो हीअ दुनिया